नारेल सेहत जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे। नारेल जो पाणी गुर्दे जी पथरनि खां बि बचाइण में मदद करे थो। कुदरत सख़्त खोल वारे नारे में पाणी जे केतिरनि ई फ़ाइदनि सां भरियल रखियो आहे, जेको सिहत लाइ बहितरीन सम्झियो वञे थो। ताज़ो नारेल न रुॻो खाधे जो मज़ो वठंदो आहे, पर उन जो पाणी बि ख़ुशगवार ज़ाइको हूंदो आहे, जेको गर्मियुनि लाइ बि हिकु वॾो मशरूब हूंदो आहे। नारेल जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि, पर छा तव्हांखे ख़बर आहे त नारेल गुर्दनि जी पथरियुनि खां बि बचाए सघे थो। जेकॾहिं गुर्दे जी पथरी हुजे त डॉक्टर वधीक पाणी पीअण जी सलाह ॾियनि था, त जीअं तव्हांजे गुर्दनि खे तिबी तौर साफ़ करे सघिजे। तंहिं करे पंहिंजी ग़िज़ा में नारेल जो पाणी शामिल करणु न विसारियो, छाकाणि त जेकॾहिं नारेल जो पाणी मुतदल मिक़दार में इस्तेमाल कयो वञे त उहो गुर्दे जी पथरनि खे रोकण में मदद करे थो। उन खां सवाइ नारेल जो पाणी पेशाब में क्लोरीन ऐं साइट्रेट खे कढण में बि मदद करे थो। पेशाब जी नाली जे इंफेक्शन उन्हनि माण्हुनि खे थींदी आहे जेकी पाणी घटि पीअंदा आहिनि, जंहिंजे करे उहे पेशाब जी नुक़सान जी शिकायत कंदा आहिनि। नारेल जो पाणी अहिड़नि माण्हुनि लाइ बहितरीन आहे, छाकाणि त नारेल जो पाणी पीअण सां पेशाब वधीक अचे थो ऐं उन सां पेशाब ज़रिए ज़हरनि खे ॿाहिरि कढण में मदद मिले थी, जंहिं सां पेशाब जी नाली जे इंफेक्शन खे बि रोके सघिजे थो।